अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर जो स्लो जारी है तमाशा ककड़ में खबर से कंदालो ककड़ कैडेट कॉलेज ककड़ जे रुकल कम जी बहाली लाइ कैडेट कॉलेज जे मेन गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो हथनि में प्ले कार्ड खणी नेटा उस में ओभर नारा हया हुआ। नौजवाननि पारां CM सिंध का कॉलेज जो कम कराइण जो मुतालबो ककड़ कैडेट कॉलेज जे रहियल तमीराती कम के मुकम्मल कयो वञे। सिंध हुकूमत के नोटिस वठण जी अपील कयूं था। ककड़ कैडेट कॉलेज जे रुकल कम जी बहाली लाइ यूथ राइट्स फॉर्म सियासी समाजी अगवान पारां अयास बुर्डो उबैद चांदियो मोहम्मद अमीन मशहूरी वापारी अगवान मोहम्मद इकबाल चारण एडवोकेट वजीर अहमद लाखिर आफ्ताब जूनेजो रसा मोहम्मद लंड फयाज बखत बुर्डो सरदार बिलावल खोसो लियाकत खोसो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो हयो वियो। उन मौक़े ते खिताब अगवान चयो त ककड़ कैडेट कॉलेज जे रुकियल कम जल्द मुकम्मल कयो वञे छाकाणि त ही मनसूबो 2010 में शुरू थी वियो आहे पर हुकूमत जी नाअहली सबब हिन वक़्त ताईं मुकम्मल कोन थी सघियो आहे। इन वधीक चयो त ककड़ कैडेट कॉलेज जे बजट जारी जल्द कई वञे। हिननि चयो त यूथ राइट्स फॉर्म तरफ़ां ककड़ कैडेट कॉलेज जे रुकियल कम जे बहाली लाइ एहतजाजी तारीख़ जो ऐलान कयूं था जॾहिं त मरहलेवार एहतजाज दाऊदपुर ज़िले जे हर तालुके में कया वेंदा। उन खां अलावा यूथ राइट्स फॉर्म तरफ़ां सिंध सेक्रेटरीट जे अॻियां पिणु एहतजाज कयो वेंदो। उन मौक़े ते इन्हनि मुतालबो कयो त CM सिंध बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर तालीम ककड़ कैडेट कॉलेज जे रुकियल कम जी बहाली जो नोटिस वठनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।